अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां नौशीन भट्टी। नाज़रीन, लाड़काने में अगवा थियल ॿिनि नौजवाननि खे मारकुट करे धाड़नल वीडियो वायरल करे छॾी वारसनि खां 25 लख भुंग तलब कयो वियो। रिपोर्टर मुख्तार ॾेथे मूजिब लाड़काने जे वरी थाणे जे हद मां महीनो अॻु अगवा थियल ॿिनि नौजवान 18 सालनि जे फरमाल अली मिराणी ऐं 12 सालनि जे सैद अहमद भट्टी खे धाड़नल मारकुट करे वीडियो वायरल करे छॾी आहे, जंहिं बाद मुगविन जे बाज़ियाबी लाइ 25 लख रुपया भुंग तलब कयो वियो आहे। मुगविन जे वारसनि लाड़काने थाणे ते इतला ॾिनो त ॿई नौजवान घरां निकिरी विया त वापसि न मोटिया आहिनि ऐं संदन मोबाइल फ़ोन बि बंदि पियल आहिनि। वारसनि मूजिब ॿिन्हिनि नौजवाननि सां कंहिं फ़ोन ते राब्तो कयो ऐं शिकारपुर में शादी दावत ते घुरायो ऐं कार बि मोकिलियईं। अरिजा रोड तां कार में चढ़ी विया त वापसि न मोटिया। वारसनि पारां हद जे वरी थाणे ते बि गुम थियण जो इतला ॾिनो वियो हो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।